भूत जी संजे गाटे में पयो गाटे में और जिस ताईं उनके सबक न सेखारींदासीं उन जा कदम फतदार आंदा खानू वञा न सिर्फ 2 ॾींहं सब्र कर हाणे हिकु ॾींहुं बि सब्र न आहे करणो ये तकड़ कई त असांजो ठहियल प्लान बिगड़जी न वञे कुर्बान वञा अकबर सही तो चवे 2 ॾींहं वारो प्रोग्राम बिगड़जी न वञे हाँ खानो हाणे सिर्फ 2 ॾींहं सब्र खां कमु वठ ऐं सुभाणे शाम जो गाॾी बि फुरणी आहे कुछ कोन थींदो अकबर कुछ कोन थींदो उन जे मानसां न आसमान फाटंदो ऐं न ई ज़मीन में सलसलो ईंदो जेकर हिन वक्त कुछ भी कयोसीं न तो पुलिस जरूर चुरपुर में ईंदी कुर्बान वञे असां बि नथा चाहियूं त का पुलिस में चुरपुर अचे कमु सुकून सां करण लाइ खानो ठीक आहे शेरल तू चवी थो त मां ख़ामोश रहां थो ही ॿियो चक्कर आहे रुस्तम तो मथां हला कई आहे मूं मथां इन जे करे हला कई अथई जो मुंहिंजो पंधु उॾहे आहे ऐं हू निभागो मुंहिंजो अॻु अची बीठो आहे पोइ शेरल असां तरफ़ हाणे घटींदो कर कुर्बान वञे सुभाणे त शेर लॻे हर हाल में हिते अचणो आहे ठीक आहे पोइ शेरल मां 2 ॾींहं हथ कढूं ई कोन था कम करे पोइ शेरल मां हथ कढंदासीं सुभाणे हर हाल में गाॾी हथ करणी आहे सुभाणे गाॾी बि हथ कंदासीं ऐं हुन सां गॾु मूं ड्राइवर खे बि चई छॾियो आहे जेको पंहिंजो दोस्त आहे दोस्त उहो बि अची वेंदो शाम धारे गाॾी फुर करे ठिकाणे ते हली बीहारींदासीं ऐं ॿिए ॾींहुं सेठ सुलेमान जे मथां हली हला करे बीहंदासीं हा खानू जाइ वारदात खां अलावा ॿी गाॾी उहा गाॾी पंहिंजी जाइ ते बीठल हूंदी मूं गाॾी जो पूरो बंदोबस्त करे छॾियो आहे सिर्फ़ अॼोकी आहे गुज़रण ॾियो सुभाणे ॿिए ॾींहं जो पक्को बंदोबस्त करे छॾियो आहे पक्को रुस्तम भी हिते वते थो खानू भी हिते आहे ऐं जब्बार वारा भी आज़ाद थी विया आहिनि रिज़क किथे जब्बार वारा रुस्तम सां मिली असां मुतलिक राज़ न खोले विया आहिनि उहे या ॿाराणी न कंदा मोहतार साईं थी सघे ॿाराणी करे विझनि ॿाराणी कयूं त बचंदा भी कोन ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि खे अञा इहा ॼाण भी कोन्हे हेलो पुट कमाल खान सुभाणे अचो पिया पुट मां तोसां पोइ ॻाल्हायां वेहो जब्बार वेहो न वेहो कोन था ॻाल्हि कयो कहिड़ो कमु आहे कमु न कमु त को ख़ासि कोन्हे सम्झां थो त तव्हां का ख़ासि ॻाल्हि पिया कयो वरी ॿिए चकर ईंदासीं मूं इन्हनि ॿिन्ही भाइरनि जे अख में शैतान जो वार ॾिठो आहे ऐं जॾहिं बि मूंखे शैतान जो वार ॾिसण में आयो आहे त उन मां को न को नुक़सान ज़रूर रसियो आहे इहा ॻाल्हि बि सही आहे मुजीब पर अॼु ई आया ऐं बग़ैर मक़सद बयान करण जे हलिया विया इहा ॻाल्हि सम्झ में न आई हाणे इन्हनि मथां बि नज़र रखणी पवंदी बाक़ी मां छा जे लाइ वेठो आहियां बाबा हुकुम कयो त सुभाणे खां वठी हिननि जो पीछो शुरू कयां उनजे पीछे करण खे बंदि करणु सुभाणे मुंहिंजी फैमिली अचे पई उनखे वठी अचण जो बंदोबस्त कर बाबो हो त गाॾियुनि ते अची वेंदा कोई परेशानी छाजी आहे अरे ॿाहिरि जेका बाहि भरियल आहे ख़ुदा न करे जो